सिंध पब्लिक सर्विस कमीशन के CC 2024 ऐं ॿियनि मुक़ाबले इम्तिहाननि के नतीजे के मुतासिर उम्मीदवारनि अल्लामा दाऊद पोर्टल लाइब्रेरी आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे में वॾी तादाद में शागिर्दनि ऐं उम्मीदवारनि शिरकत कई। फरमान मलगाणी, सिकील दोचांडियो, हनीफ जोखियो, कबीर भील ऐं ॿियनि जो चवणु हो त CCE 2024 जा नतीजा शफ़ाफ़ न आहिनि ऐं उन्हनि में मेरिट, बराबरी ऐं इंसाफ़ जा तक़ाज़ा पूरा न आहिनि कया विया। CCE 2024 जो विक्टमाइज़ आहियां ऐं हिननि जेके आहिनि असांजा पेपर्स जेके आहिनि चेक ई न कया आहिनि ऐं अॼु जेको असांजो धरणो हुयो या प्रोटेस्ट हुयो हिकिड़ो, उहो असां इन्हनि खे ललकारियूं पिया त असांखे उमेद त आहे कोर्टनि में जीअं त असांजा केस हलंदड़ आहिनि, लेकिन असां वरी बि इन्हनि खे ॿुधाइण पिया चाहियूं त असां शागिर्दी पोइ हिते न हटंदासीं हिन वारे ऐं असां पंहिंजी मेरिट जी बहाली ताईं असां पंहिंजी जिदोजहद जारी रखंदासीं ऐं असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। जेके बि अमीरनि जा ॿार आहिनि CCE 2024 में सिर्फ़ु इहो 2024 जो किसो न आहे, पर 2013 खां वठी जेके बि भर्तियूं थियूं आहिनि उन्हनि में जेको आहे मेरिट जी लताड़ थींदी रही आहे। हिननि अमीरनि जा ॿार 7 कमीशन ऐं बाज़ारी कमीशन जेके आहे उहे पंहिंजा ॿार खणाईंदा रहिया आहिनि ऐं राहू पोटा इहे जेके बि आहिनि इहे अमीरनि जा ॿार आहिनि ऐं इन्हनि जेको आहे पंहिंजी हिन कमीशन खे जेको आहे बाज़ारी कमीशन ठाहे छॾियो आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन हिकिड़ो वॾेरनि जो वाड़ो आहे ऐं नौकरियूं विकिणंदड़ हिकिड़ो दुकानु आहे, हिकिड़ो मॉल आहे। असीं सम्झूं था त सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट जी लताड़ थिए थी। जेके बि अहल शागिर्दनि जेके पढ़नि था, महिनत कनि था, उन्हनि खे ई दॿाइनि था, उन्हनि खे ई नापास करनि था। इन्हनि जी नज़र में अहल उहो जंहिंजे खीसे में करोड़ रुपया आहिनि, इन्हनि जी नज़र में अहल उहो जेको वॾेरे मीर पेशादार जो पुटु, या इन्हनि जी नज़र में अहल उहो जंहिंजी सिफ़ारिश थियल आहे, इन्हनि जो मनपसंद माण्हू आहे। पूरे जो ॿारु, ग़रीब जो ॿारु जेको मेरिट ते अचे थो उनजी नज़र में अहल कोन्हे। तंहिंजे करे असीं सम्झूं था त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो जेको चेयरमैन आहे इन खे तव्हां हटायो। उन खां अलावा जेको नओं चेयरमैन अचे उहो बि मेरिट जे बुनियाद हुजणु खपे। बल्कि हीउ हिकिड़े चेयरमैन जो सुवालु कोन्हे, चेयरमैन जो सुवालु कोन्हे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे अंदरि मौजूदु समूरी जे काबीना आहे उहो करप्ट आहे, उहो सिफ़ारिश ते आई आहे, उहो न आयल आहे। इन समूरी सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे हटाए मेरिट जे बुनियाद सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे आंदो वञे, उनजी सॼी काबीना खे आंदो वञे ऐं सिंध जी ब्यूरोक्रेसी खे बहाल कयो वञे, मेरिट खे बहाल कयो वञे। मुंहिंजो नालो मोहम्मद हनीफ जोखियो आहे। असां सरापा एहतजाज हींअर न पर पूरे महीने खां लॻा पिया आहियूं। ही सिंध पब्लिक कमीशन जो नाइंसाफ़ीअ जे रिज़ल्ट बेस्ड जेका मैन्यूपुलेशन ते ॿधल आई उन जे ख़िलाफ़ु ही एहतजाज आहे ऐं एहतजाज हमेशह जारी रहंदो, कॾहिं बि बंदि न थींदो जेसीं सिंध पब्लिक कमीशन वारा CC 24 रिकनेक्ट न कराईंदा, जेसीं हू इम्पार्शल मैकेनिज़म न ठाहींदा जिते पेपरनि जी इन्वेस्टिगेशन प्रॉपर न कंदा, जेसीं हू ते मेरिट न थींदी, जेसीं क्रेडिबिलिटी न ॿियारींदा, एसीं असां एहतजाज कंदा रहंदासीं। साईं हीउ जेको एहतजाज थियो आहे करप्ट SPSC माफ़िया जे ख़िलाफ़ु थियो आहे। जेकी करप्ट हिन जा मेंबर आहिनि, नाल मेंबर आहिनि, नाल जेकी चेयरमैन वेठा आहिनि, जेकी पैसनि ते नौकरियूं विकिणनि था। ग़रीब जा ॿार, महिनती ॿार जेके 8-8 साल लाइब्रेरी में हिते वेठा आहिनि। आउं पाण विक्टम रहियो आहियां, 5-8-7 इंटरव्यू ॾेई आयो आहियां। टाउन ऑफिसर जो, म्यूनिसिपल ऑफिसर जो, केडर इंजीनियरिंग में मां टॉप कयो। टॉप 3 वारे खे छॾे करे वञी इन्हनि 6 नंबर वारनि खे खयो आहे। CC 23 में जेके इन्हनि DSP खया आहिनि, AC खया आहिनि, भले उन्हनि खे तव्हां वठी अचो, हिते उन्हनि जो मीडिया ट्रायल करायो। हिते जेकी दोस्त बीठा आहिनि विक्टम, तव्हां DSP खे, मुख्तियार कार खे वठी अचो। जेकॾहिं अगरि उहे कॉम्पिटेंट 5 मिंट हिननि दोस्तनि खे तव्हां साम्हूं विहारियो। SPSC जो ज़ुल्म इहो आहे, 5-5 करोड़ वठी, 3-3 करोड़ वठी उहो नौकरियुनि विकिणनि था। ग़रीब जो ॿारु जेको महिनत करे टॉप करे थो, टॉप 10 जूं मार्कूं खणे थो, उनखे उपता सुपता सवाल पुछी उनखे फेल कयो थो वञे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारनि नौकरियूं खपाईंदा रहिया आहिनि हेतिरनि ॾहाकनि खां वठी, पर हिन दफ़े असांजो जेका CC 2024 वारो मसइलो आहे उन जे लाइ निकिता आहियूं। असां तहरीक शुरू करे छॾी आहे, मूवमेंट फॉर द रेस्टोरेशन ऑफ मेरिटोक्रेसी MRM तहरीक। असांजा मुतालबा तमामु सादा आहिनि। अगरि कंहिं वटि में थोरी बि हया ऐं गैरत हुजे त उहे मञी सघजनि था। सभ खां पहिरियां नल एंड वाइड कर रिज़ल्ट। नंबर 2 ॻाल्हि ते इन्वेस्टिगेशन करनि त बाबा इहो एॾो वॾी करप्शन थी छो आहे। नंबर 3 लेवल ते जिन करप्शन कई आहे उन्हनि खे सज़ाऊं ॾियनि, छो जो जेसिताईं सज़ाऊं न ईंदियूं, वसीम राजपूत अरेस्ट न थींदो, तेसिताईं सिंध पब्लिक सर्विस कमीशन में को मिसाल क़ाइमु न थींदो ऐं ईंदड़ दौर में बि करप्शन थींदी रहंदी। हिननि उम्मीदवारनि इल्ज़ाम हयो त अहल ऐं क़ाबिल उम्मीदवारनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे, जॾहिं त चूंड अमल बाबति केतिरा ई संजीदा सवाल उथारिया विया आहिनि। एहतजाज कंदड़ जो चवणु हो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ दरख़्वास्तूं अदालत में पिणु एहतजाज हिननि उम्मीद ज़ाहिर कई त अदालत मुतासिर उम्मीदवारनि खे इंसाफ़ फराहम कंदियूं। जेकॾहिं कंहिं बि सतह ते बेज़ाब्तियूं साबित थियूं त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कानून मूजिब कार्रवाई कई वञे। कैमरामैन एजाज़ कोसो सां गॾु सलीम अला, मेहरान TV न्यूज़, हैदराबाद।